कंदा असांजा सही हेठी लेवल ते नथा कनि हेठां खां बुनियाद खणे उहा शइ कबी थी मथे तंदीनूं ठहनि थियूं पोइ मथे कमु शुरू थिए थो उतां खां माना त हले थो ऐं पोइ हमेशह जे लाइ माण्हू वेही था रहनि निकिरण जे लाइ था वठनि इहा शइ जेका आहे असीं कोन था चाहियूं असीं चवंदा सिस्टम हेठां खां ठाहिजे हेठां खां हुनजी बुनियाद रखिजे ऐं बुनियाद मज़बूत मतलब चलो मिसाल ज़्यादा हिकिड़ो अगरि चलो तव्हांखे माण्हू मिली था वञनि उमरकोट में तव्हांखे सुठो मिली थो वञे माण्हू ऐसा डाउन न भरियल ॿियो कहिड़ी बि मिली उमरकोट में सुठो माण्हू मिली वियो बदीन में मिली वियो तव्हांजे कुझु हिन कराची जे इलाइक़नि मां कुझु हैदराबाद में तव्हांखे अहिड़ा माण्हू मिली विया जेको पंहिंजे इलाइक़े में कमु करे थो त पोइ तव्हां हुनखे मतिलबु पोइ तव्हांजो छा राय हूंदो तव्हांजे ग्रुप में अगरि उहे एक्टिव माण्हू नज़र अचनि था तव्हांखे नज़र आए त अॻिते तव्हांजी सुठो एनर्जी भई जेको टेबल टास्क करे पोइ सुठो प्लेटफॉर्म खणी अचण जो मतिलबु उन्हनि जे लाइ तव्हां कुझु माण्हू रखिया आहिनि त माना इहे हिकदमि माण्हू असांखे चॉइस में पसंदि तव्हांजी कुझु नज़र में अहिड़ा माण्हू जेके तव्हां काफ़ी दोस्त जेको असांजे साम्हूं अचनि पिया ग्रुप अचनि काफ़ी आया आहिनि अचनि नाला खणी काफ़ी राब्ते में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके जिते जिते दोस्त एक्टिव आहिनि जीअं सर शबीर आहे बुकेरा शरीफ़ में एक्टिव आहे उमरकेट में तव्हां आहियो कराची में असां आहियूं अहिड़े तरीक़े सां पंहिंजो कुझु दोस्त टूर जमाली में आहिनि कुझु दड़े में आहिनि कुझु बठोरे में आहिनि इंटर में मोहम्मद ख़ान में सर शहबाज़ वारा आहिनि अलाह तव्हांखे ॾेखी ॾे त कराची में अलिया मंद आहे अदो जेको आहे पंहिंजी बिरादरी जे हिसाब में इहे ॿिया बिरादरी जे हवाले सां एक्टिव आहे ऐं उन खां अलावा हैदराबाद में सर खुदावश वारा आहिनि त इहो यको कुझु न त कड़ी पई मिले जेको ऐं जॾहिं इहा कड़ी न त चैन सुठी मज़बूत चैन ठही ऐं उनजो मिसाल इहा त हींअर जेके मामला थिया आहिनि असांजी बिरादरी में ॿ टे उन ते जेको असांजे दोस्तनि रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं असांजो ठिटे मां सीनियर अॻवाना सर पंहिंजो हनीफ़ साहिबु आहे कराची में सर जावेद साहिबु आहे अहिड़ा इहे सभई दोस्त आहिनि ऐं कुझु दोस्त असांजा अहिड़ा आहिनि जेके हिन ग्रुप में असां सां ॻाल्हाइनि कोन पिया थोरो अचनि था वरी कंहिं मसरूफ़ जे करे जेको वरी हलिया था वञनि कोशिशि आहे त मतिलबु के बि जहिड़ा जेके सुठा सुठा आहिनि उन्हनि सां तव्हांजे राब्ते में रहण जी कोशिशि सराहनीय जहिड़ा आहिनि सुठा जेके हुन सां राब्ते जी कोशिशि लॻी पई आहे हुन सां राब्ते में रही असां थोरो सुठो अरे पर्सनल में तव्हां कोशिशि कंदा आहियो त भई माण्हू कोन पियो ॻाल्हाए त असांजो पर्सनल में वञी हुन सां राब्ता करण जी कोशिशि कंदा आहियूं दोस्तनि सां कोशिशि कंदा आहियूं की जेको असां पुछो कोन पिया ॻाल्हायो पोइ के पंहिंजो मजबूत तमामु घटि ॻाल्हाईंदो आहे ऐं पाण ई सर शहबाज़ जो पसंदि जो मैसेज कंदो आहियां पोइ ॻाल्हाईंदा आहियूं राति सर शहबाज़ असल में हुते आहे न त थोरो अलॻि पर उन्हनि जो कमु त आहे सभिनीनि सां आहिनि ख़ैर मूंसां बि इलाही मसइला हूंदा आहिनि आउं बि घटि ईंदो आहियां कॾहिं कॾहिं ग्रुप में इलाही घटि ईंदो आहे मुंहिंजी वजह इहा त मुख़्तलिफ़ जेके तव्हां छा सोचियो त हाणे कुझु जेके दोस्त जेके मेन कुझु कमु करण जहिड़ा आहिनि या कुझु तव्हांजी जमायत जा कड़ी तव्हांखे मिली वई आहे पोइ तव्हां हिन ग्रुप जा कुझु एडमिन वधायो भई असीं अगरि नथा हुजूं त असांजी जॻह ते इहे एडमिन हुजंदा आहियूं बिल्कुलु ई असांजो आहे इरादो अॻिते जहिड़ा अॻिते हली कंदासीं पर हींअर फ़िलहालु जेको न तव्हांखे ख़बर आहे त असांजो हिकु दोस्त हिन सां नाराज़ बि थी वियो असांजी इलाही वर्क कई न कई त ॾिसो पहिरीं जेके ग्रुप असांजा थिया आहिनि एडमिन वधीक हुजण जे करे अलॻि किथां किथां जेके से माण्हू अहिड़ा जेके से अची वञनि था विच में जेके पोइ हुन ग्रुप खे जेको सो माना त सम्झि त ख़राबु करण जी कोशिशि कनि था ऐं ख़राबु थिया आहिनि तक़रीबन त इन करे असां जेको एडमिन आहे बाक़ी हा दोस्त सुठो आहे मुख़लिस आहे को बि दोस्त पंहिंजो नंबर ॾियणु चाहे थो त असां हुनखे बिल्कुलु एड कयो आहे कंहिं बि दोस्त असांखे जेकॾहिं नंबर ॾिनो आहे त उहो ईअं न चवंदो त असां एड न आहे कयो ज़ाहिरी ॻाल्हि आहे एड असां कयूं था ग्रुप में ऐं माशाला असां जेके बि आया आहिनि तमामु बहितरीनु दोस्त आया आहिनि ऐं सुठे तरीक़े सां हिन ग्रुप में जेका असां मूवमेंट जेका असां ग्रुप खे अॻिते वधे पई ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां ॿियनि सां राब्ते में आहियूं पूरी सिंध जा दोस्त आहिनि असां सां गॾु ऐं जेके ॻाल्हियूं हिक ॿिए सां बि शेयर कयूं था जेके मामला बि शेयर कयूं था ऐं सुठी हुनजी रिज़ल्ट असांखे मिले थी चलो अलाह पाक तव्हांजो बहितरीनु तरीक़े सां ऐं दोस्त कुझु पंहिंजे ग्रुप में बि वेंदो ऐं फेसबुक ते बि आहे तक़रीबन दोस्तनि तव्हांजी ॻाल्हि ॿुधी ऐं जीअं पहिरियां दोस्तो तव्हां ॾिसो पिया सर इनायत पाण सां गॾु ऐं इनशा तव्हांखे बि साथ ॾियणो आहे जिते जिते भई ॾिठो वञे पियो सर इनायत खे ॾिठो वञे पियो तमामु एक्टिव माण्हू आहे ऐं बहितरीनु माण्हू आहे हिन जो तव्हांखे तमामु ख़्यालु रखिणो आहे ऐं तव्हांखे हिन जे आईंदे लाइ हिन जो साथ ॾियणो आहे भरपूर कराची वारा माण्हू ताणी बि इनशा हीउ पैगाम पुॼे ऐं भरपूर हिन जो साथ ॾियणो आहे जिते जिते बि आवाज़ु वञे पियो सर इनायत जो साथ ॾिजो ऐं इनशा सभु पाण गॾु ई इनायत सां थैंक यू सर